अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊँ हैं शफ़ी उंद लाखो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। असां तक़रीबन सूरह बकरा जे एंड में पहुचण वारा आहियूं। हाणे जेका आहे सी आई आहे त इन करे मां चाहियो त इन खे थोरो तफ़सील सां इन जो ज़िक्र कयूं, छाकाणि त सूरतुल आयतुल कुर्सीअ जे बारे में जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जेका जामा तिरमीज़ी में हदीस शरीफ़ आहे, लिकुल शैइन सनामुन, हर शइ जी का न का चोटी हूंदी आहे, उनजो टॉप शइ हूंदी आहे। उहा हिन सनामल क़ुरान सूरतुल बकरा, हिन क़ुरान पाक जी जेका चोटी आहे उहा आहे सूरह बकरा। फ़िया आयतुन, ऐं इन सूरह बकरा में हिकिड़ी अहिड़ी आयत आहे, हीअ सैयदत आयतुल क़ुरान, हीअ आयतुल कुर्सी, इहा इन जी सरदार आयत आहे जेका आयतुल कुर्सी आहे। इन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु वधीक ॿुधायो त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मूं ॿुधो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त चई त मन करा आयतुल कुर्सी फ़ी दुबर कुल सलातिन, जेको इन आयतुल कुर्सीअ खे हर निमाज़ खां पोइ पढ़ंदो, लम यमनहू मिन दुखूलिल जन्नत इल्लल मौत, त जन्नत में का शइ हिन खे दाख़िल थियण खां न रोकींदी सवाइ जेसि ताईं मरे। वन कराहा हिन याख़ुज़ मज़जअहू, ऐं जेकॾहिं निंड करण खां अॻु में पंहिंजे बिस्तरे ते पढ़ी सुम्हंदो, आमनहुल्लाह अला दारी व दार जारही अहल दुवीरात हौल हू, याने इन जो अल्लाह ताला अमुन नसर मुंहिंजे घर में ॾींदो, पर पाड़े में, पर पाड़े वारनि जे ॿाहिरां बि। रवा बई हक़ी, इहो आहे इन्हीअ जो फ़ज़ीलत। हाणे अॼु असां ॾिसूं था त आख़िर इन में कहिड़ी शइ आहे जंहिंखे चवनि था त हीअ एटम जे बम जे पावर वारी आयतुल कुर्सी आहे, जंहिंमें एॾा फ़ाइदा आहिनि। पर असुल ॻाल्हि इहो आहे त हीअ को अंतर मंतर जंतर कोन्हे, असुल ही इन जे अल्फाज़ जे माना में हिन जो सॼो राज़ रखियलु आहे। जेको माण्हू हिन आयतुल कुर्सीअ खे पढ़ंदो ऐं उहो ई मफ़हूम हुनजे दिलि में वेहंदो जेको हींअर अॼु मां कयां थो, त पोइ हिन आयतुल कुर्सीअ जो पंहिंजो असरु थींदो। सभ खां पहिरीं अचे थो अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, याने अल्लाह ई अकेलो आहे, सभु कम हू अकेलो थो करे, हिन दुनिया अकेली ठाही आहे ऐं उन दुनिया खे हलाए अकेलो थो, तंहिंजे कर सॼो ऑपरेशन मेंटेनेंस दुनिया जो पाण करे थो, ऐं असांखे बि हू अकेलो हलाए थो, असांजे हलत चलत खे हू अकेलो ॾिसे थो, इन जी माना आहे। हाणे इन्हीअ ते इहो जॾहिं जुमिलो चयो क़ुर में लथी इहा आयत, त मके जा मुशरिक कावड़जी पिया, छो त उन वक़्त जा पीर हुआ ऐं वॾियूं ज़ियारतूं रखियो वेठा नबियुनि वलियुनि जूं, त हे जेके आहिनि अलाह जा वली, हिन जा रूह ॾाढो अची हिननि खां घुरो त हू अलाह खां कमु कराए ॾींदा, त चवणु लॻा त इहो कीअं थो थी सघे। तंहिंजे जवाब में हुननि हीअ आयत जेका चई त उहा जेका ॻाल्हि चई त अलाह ताला क़ुर में सूरतुल स्वाद में अजालल आयत, चयूं हेतिरा अलाह आहिनि, को पुटु थो ॾिए, को धीउ थो ॾिए, को अनु थो ॾिए, को शयूं एतिरा जेके असां बुज़ुर्ग रखिया आहिनि, इन्हनि खे करे थो चए इलाहू वाहिद, सभु कमु अलाह अकेलो कंदो। इन हाज़ाल शयूं उजाब, इहा त अजीब शइ आहे, कीअं थो थी सघे त अलाह माना सभिनि जा कम कंदो, बाक़ी ॿिया हे जेके एतिरा आहिनि इहे कंहिं कम ई कोन था कनि। इन्हीअ ते हुननि खे कावड़ लॻी। पोइ अलाह ताला क़ुर में आयत आंदी त या बदून मिन दूनिल्लाह, चए थो अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾीनि था, उन इबादत कनि था, मा ला यज़ुरहुम वला यनफ़हुम, उन्हनि जे हथ में न का पिट हणण आहे, न उन्हनि जे हथ में को नफ़ो नुक़सानु आहे, पर चवनि छा था, यक़ूलून हा उलाए शुफ़ाउन इंदल्लाह, चई वाक़ई सही ॻाल्हि आहे, हिननि जे हथ में कुझु कोन्हे, पर अलाह खां ई कमु कराए था ॾियनि। तंहिं ते अलाह साईं क़ुर में चए थो कुल तुनब्बियून अल्लाह, चई हाणे अलाह खे तव्हां था अंदर जी ख़बर ॾसियो, बिमा ला यालम, जो हुनखे ई ख़बर कान्हे हिन कम जी, फिस समावात वला फिरत, ज़मीन आसमान में इहो बि कमु थिए थो। माना अलाह चवंदो मूंखे ख़बर कान्हे, तव्हां त चओ त मूंखां तव्हांखे कमु कराए ॾियनि था, अलाह चवंदो मूंखे त हिन ॻाल्हि जी ख़बर कान्हे। सुभान हू, अलाह चए थो मां अहिड़े एबनि खां पाक आहियां, छो त मुंहिंजी टेक्नोलॉजी एॾी एडवांस वेझो आहियां, ॿिए खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ताला माना शान ऊचो आहे, या अलाह जी टेक्नोलॉजी तमामु ऊची आहे, अम्मा युशरिकून, अलाह चए शिरक था कनि। हाणे मां त कोन थो चवां, अलाह थो चवे त इहे जेके मके जा मुशरिक जिन वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं ज़ियारतूं लॻायूं हुयूं, माण्हुनि खे पिया चवनि त हीअ अलाह खां शिफ़ात करे तव्हांखे कमु कराए ॾींदा, अचे हिननि जे ॾाढो बीहो, त अलाह थो चए अम्मा युशरिकून, चए थो इहो त शिरक था कनि।
अलाह हाणे अलाह चए थो इहो शिरक आहे, मां सभु कंहिंखे ॾिसां थो। तंहिंजे करे रब साईं वरी फरमाए थो अमई मुजीब मुस्तर इज़ा दाहू, चए थो केरु आहे जेको को परेशानीअ में अलाह खे पुकारे थो ऐं उन अलाह इन जी ॿाराए थो, अघाए थो, उहो यक्षिफ सू उन जी तकलीफ़ दूरि थो करे। ऐं उन खां पोइ केरु आहे वजलकुम खुल्फा लड़ जेको तव्हांखे ज़मीन में इक़्तिदार ॾिए थो। इलाहुन मा अलाह, पोइ अलाह अहिड़े सां ॿियो को नंढो अलाह आहे छा? कलीलन मां तज़क्करून, इहो त तव्हां सोचे ई तव्हांजी जेका आहे सही नथा कयो, थोरो था सोचो। अॻे वरी चए थो अलाह ताला फरमाए थो अला लिल्लाह दीनुल ख़ालिस, अलाह चए थो ॾिसो इबादत ख़ालिस मुंहिंजी करणी आहे। छो त हक़ बि त उन जो आहे न, ॾिसो न मेरिट ते कमु थींदो न। जंहिं दुनिया ठाही अकेलो हो, जॾहिं हिन दुनिया खे हलाए पिए थो त उनखे कंहिं पार्टनर जी ज़रूरत कान्हे का। वरी जेकॾहिं चए थो त मां तव्हांजे साह जे रग खां वेझा सभु कम मां थो कयां, तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधां थो, त पोइ त इबादत ख़ालिस उन जी कबी न। वल्लज़ी नतख़ज़ू मिन दूनिही ओलिया, ऐं पोइ वरी जेके अलाह खे छॾे ॿियनि खे पुकारनि था त चए थो त छो था कनि? चवनि था मां न ॿुधुमि, चवनि था असीं हिननि जी थोरी था इबादत कयूं। इलाल युकरबूना इलल्लाह ज़ुल्फ़ा, हे त अलाह सां असांखे वेझो था कनि। हाणे इहो आर्ग्यूमेंट था ॾियनि माण्हू त अलाह चए थो ईअं था चवनि। अलाह छा थो चवे? इन अलाह यहकुम बैनहुम फी माहूं फी यख़्तलिफ़ून, हे जेके इहे दलील ॾेई क़ुर सां इख़्तिलाफ़ कंदा, अलाह पाक फरमाए थो त क़याम जे ॾींहं ते मां हिन जो फ़ैसिलो कंदुसि। इन अलाह ला यहदी मन हो काज़िबुन कुफ़ार, इन्हनि कूड़नि ऐं काफ़रनि खे अलाह हिदायत न ॾींदो। छो त कूड़ कहिड़ो था आणनि? क़ुर में त किथे बि कोन लिखियलु आहे। अलाह त चए थो हे क़ुर जूं आयतूं पियो थो पढ़ां त चए थो त अलाह खां घुरो, ॿियो कंहिंजे हथ में कुझु कोन्हे। तंहिंजे करे जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो हिन ला इलाहा इल्लल्लाह, त हुननि में ट्राकोड़ो पइजी वियो। यकदमि जेको सो पाण में मीटिंगूं करे ऐं हीअ अनाउंसमेंट करायूं, कहिड़ी? कालू ला तज़ुरुन आलिहतकुम वला तज़ुरुन, ऐं तव्हां जेके पंहिंजे बुज़ुर्गनि जूं ज़ियारतूं आहिनि इन्हनि खे न छॾियो, इन्हनि खे न पुकारण खां रुको न। वला तज़ुरुन, ऐं न छॾियो वदऊं वला सुआऊं वला यगूस व यऊक नसर, ऐं सभु वलियुनि जा नाला आहिनि जेके नूह अलैहिस्सलाम जे वक़्त में वॾा अलाह वारा हुआ। हाणे इहे किथां आयो आहे त वलियुनि जा नाला आहिनि? क़ुर सही बुख़ारी। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़ी अस्मा जेके हींअर नाला पढ़िया, क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह फलम्मा हलकू, इहे सालिह माण्हू हुआ, बुज़ुर्ग माण्हू हुआ, वली माण्हू हुआ नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जॾहिं मरी विया त हुननि उन्हनि जूं ज़ियारतूं लॻाए छॾियूं। तंहिंजे करे अलाह ताला रसूल फरमायो त बेवकूफ़ इन्हनि खे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे, अलाह जा सभु वली हिन वक़्तु जन्नत में वेठा आहिनि। केरु थो चवे? इहा आहे ग़ैब जी ख़बर। ग़ैब जी ख़बर या अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींदो या क़ुर ॾींदो, ऐं क़ुर बि असांजी ॻाल्हि करे थो। मां तव्हांखे आयतूं ॾेखारियां, लेकिन रसूल सल्लम फरमाए थो इन्नमा नस्मतुल मोमिन ताइरुन, जेको मोमिन मरी वञे थो त उन जो रूह ओॾीमहिल जो ओॾीमहिल पखीअ में विझी या लक फी शजरिल जन्नत, जन्नत जे वणनि में वञी वेहे थो, खाए थो। केसि ताईं रहंदो? हता यर्जे इला जसदी योम युबस, जॾहिं क़यामत थींदी त पोइ इहो रूह क़बर वारे ज़मीनी जिस्म में वापसि ईंदो। इन खां अॻु में हू आहिनि ई कोन हिन क़बर में। केरु थो फरमाए? अलाह जो रसूल। हाणे केरु मञे न मञे हुनजी मर्ज़ी आहे। वरी शहीदनि जे नाले में सही मुस्लिम में हदीस आहे त जेके अरवाह शुहदा फी हवासिल तैर ख़ुदरिन, इहे वरी सावनि पखियुनि में हिननि जो रूह पियल आहे। ऐं लहा कनादिल मुअल्लक़तुन बिल अर्श, इहे सोननि घरनि में अलाह सां अर्श ते रहनि था। तसरह मिनल जन्नत हैशात, इहे बि जन्नत में घुमनि फिरनि खाइनि था। पोइ सुम तावीला तिलक कनादी, राति जो वरी सोननि घर में मोटनि था। पोइ कॾहिं कॾहिं फतला अलैहिम रब्बुहुम तिलातन, अलाह हुननि निहारे ऐं पुछेनि थो फ़काल हल तशतहून शैया, चए थो ॿियो कुझु खपे? त चवनि था त टे दफ़ा, जॾहिं टियों दफ़ो तो अलाह पहिरीं त चवंदा न साईं सभु कुझु आहे, लय लॻी पई आहे। पर ॿियो दफ़ो पुछे थो तॾहिं बि साईं, टियों दफ़ो पुछे पोइ सोचनि था, चवंदा काल या रबी, कालू या रबी, हे सही मुस्लिम हदीस। केरु थो फरमाए? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवनि था इहे असांजे रब नुरीद, असां इहो था चाहियूं अंत रुद अरवाहना, मोटाए असांजे रूहनि खे फी अजसादना, असांजे क़बर वारे जिस्म में। छा कंदव? हता नुक़्तल फी सबीलक मरत नुख़रा, त उथी वरी तुंहिंजे नाले ते शहीद थियो। अलाह छा थो चए? फ़काल, अलाह थो चवे ॾिसो ॻाल्हि ॿुधो, इनी कदु कज़ई, चए थो न मुंहिंजो इहो फ़ैसिलो थियल आहे अनहूं ला यरजून, इन्हनि जा तव्हांजा रूह वापसि न वेंदा जेसिताईं मां सूर न पोखी, क़यामत न थींदी। माना शहीद बि अलाह सां गॾु अर्श ते रहंदा, सोननि घर में जन्नत में घुमनि फिरंदा। हुन रुकेस कई अथई जेको असांजो ज़मीन ते क़बर आहे या असांजो जिस्म आहे, इन में मोकिल त शहीद थियूं। चई न, इहो मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे, इहो मां कमु कोन कंदुसि। तंहिंजे करे शाह लतीफ़ चए थो ॾातार ॾुख कया
पाणा मथे मङणे मुंहुं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा विचा विला ॾींहड़ा जो मतिलबु आहे त तव्हां पोइ ॾुखनि में हे जेको असांखे मुसीबतूं पवंदियूं शिरक जे करे पवनि थियूं ऐं शिरक कहिड़ो अलाह पाण थो चए तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो वमन अज़ल मिमई यदऊ मिन दूनिल्लाह चए थो इन्हीअ खां वधीक चरियो मेंटली रिटार्डेड गुमराह केरु हूंदो जेको अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾे मन ला यस्तजीब लहू इला यौमल क़यामत जेको क़यामत ताईं सॾु बि कोन ॾिए हाणे भला जेकॾहिं मां कंहिंखे सॾु कयां ऐं जवाबु न ॾिए त माना ईंदो त कोन थो ॿुधे न या ॿोड़ो थी पंहिंजो गूंगो अलाह कयो अथसि भई ॿुधे थो ईअं कीअं थो थी सघे इहा तव्हां कंहिंजे नाले चवंदव कंहिं चङे माण्हू नाले वहुम अन दुआहिम गाफ़िलून बल्कि इन जे पुकारनि खां गाफ़िल आहिनि सूर रब थो असांखे चए थो वमन अज़ल हाणे चए थो चरियो अहिड़ो कहिड़ो इंसानु आहे ॾिसो न अलाह चए थो मां तव्हांजी साह जे रखां वेझो आहियां चए थो जेको तव्हां सोचियो था उहो मूंखे ख़बर हाणे वेझे खे छॾे जेको 200 किलोमीटरनि ते वञी परे पिनंदो त चए थो इन्हीअ खां इहो त मेंटल केस आहे पोइ अहिड़े चरिये जी अलाह चए थो पोइ इन्हीअ खे त मूं इंसानु कयो हे त जानवरनि खां बि किरियल हिन जी सोच आहे तंहिंजे करे मां इन शिरक करण वारी निमाज़ बि क़बूल कोन कंदुसि बल्कि इन जी ताराज़ी कान लॻंदी तंहिंजे करे अलाह फरमाए थो त वहुम अन दुआहिम गाफ़िलून इहे इन्हनि जे सॾनि खां गाफ़िल आहिनि अलाह जा वली जन्नत में ऐश वेठा कनि ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ जारी रखूं था अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू प्रोग्राम फलाहकरत में वरी तव्हांखे भलीकार ॻाल्हि हले पई त जेके मके जा मुशरिक हुआ से इन्हनि हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि जूं ज़ियारतूं रखियूं माण्हुनि खे चवंदा त इन्हनि खे चओ इन्हनि जा रूह रब वटि आहिनि जन्नत में हुतां कमु कराए ॾींदा जंहिं ते अलाह चिड़ थो करे त बाबा इहो तव्हां कमु कीअं था कयो मां सभु कुझु अकेलो आहियां मां सॼो दुनिया मूं ठाही आहे इहो तव्हां कूड़ छो था हणो ऐं किथे क़ुर में लिखियलु आहे इहा ॻाल्हि पर हिते वरी धोखो ॾिनो थो वञे असांखे त बाबा असुल में शिरक आहे पथर जे मूर्तियुनि खे पूॼणु आउं वॾी हिन ते रिसर्च कई आहे का बि क़ौम मां सभु मूर्तियूं कढियूं आहिनि अंग्रेज़नि जूं अॻे ज़माने जूं का बि क़ौम पथर जी मूर्तीअ खे कान थी पूॼे छाकाणि त हुन वटि क़बरूं कोन्हनि के तंहिंजे करे हुननि पंहिंजे बुज़ुर्गनि जे शिकिल जूं मूर्तियूं ठाहियूं आहिनि ऐं उहा जेका आहे सा उन मूर्तीअ जे आॾो वञनि था त चवनि था त हीअ जेका मूर्ति आहे इहा मोबाइल तौरु कमु थी करे हाणे तव्हांखे मां ॾेखारियां थो सभ खां पहिरीं हिंदू मज़हबनि इन जे नाले इल्ज़ाम था लॻाइनि त मूर्तियुनि था पूॼनि भई हिंदू जेके हिकिड़ी ज़हीन क़ौम आहे हिकिड़ी साइंटिफिक क़ौम आहे एॾा बेवकूफ़ आहिनि जो पथर खे पूॼींदा कोन हे 3000 साल पुराणो मज़हब आहे हिननि जूं जेके बि मूर्तियूं आहिनि इहे सभई इन जे बुज़ुर्गनि जूं आहिनि मिसाल ऐं छा था चवनि पाण मूर्तीअ लाइ चवनि था त मां हिन में कढियो न हिते द मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्यूनिकेट विद द डेटी माना हीअ हिकिड़ी मोबाइल वांगुरु आहे इहा मोबाइल हितां जॾहिं आॾो वञूं था त उहा अखियूं उन्हनि सां उहा मोबाइल ॾिसे थी उहो इमेज ऐं उहो आवाज़ु हुन रूह खे पहुचाए जेके जन्नत में आहे असांखे अलाह साईं फरमाए थो जेके मरी विया आहिनि छाकाणि त परे आहिनि अलाह जा वली जन्नत सतें आसमान ते तव्हां तुंहिंजो आवाज़ु कोन वेंदो हिननि इन्हीअ जो तोड़ कढियो आहे त इहा मोबाइल रखी अथनि विच ते चवंदा मूर्तीअ जे हथ में कुझु कोन्हे को लेकिन इहा जेका आहे सा कम्यूनिकेट करे थी उन बुज़ुर्ग सां जंहिंजी शिकिल में ठहियलु आहे त हर मूर्ति जेका हिननि जी आहे कंहिं न कंहिं हुननि जे हिसाब सां वली ऐं बुज़ुर्ग जी आहे मिसाल तौरु हे दुर्ग आहे हे कुवत ऐं निगाहबान जे लाइ कनि था गणेश मुश्किल कुशा गंगा बख़्शिश मग़फ़िरत करण वारी हनुमान कुवत ज़हानत छो त हीउ हनुमान जेको हो तंहिं जेको सो लॉर्ड कृष्णा जो सुपर सालार हो हुनजी सीता खे खणी आहे त छॾायो ताक़त जी निशानी आहे हे क्लबनि में लॻाईंदा आहिनि बॉडी बिल्डिंग क्लब में वज़ारत हासिलु करण लाइ काली नफ़्सियानी ख़्वाहिश ते क़ाबू करण जे लाइ कृष्णा इल्म हुसन लक्ष्मी दौलत क़िस्मत हिम्मत जा पारूती गंज बख़्श बिलावज़ देने वारो राधा वफ़ादारी मालिकल मुल्क ऐं अलीम ॼाणंदड़ इहे जेके आहिनि इहे सभई हिननि जूं बुज़ुर्ग आहिनि या हुनजो हिस्टोरिकल आहिनि जिन जे नाले आहे त जॾहिं मूर्तीअ ॾाढो वञनि था त उहा मोबाइल तौरु हुननि जो तस्वीर ऐं हुनजो आवाज़ु सतें आसमान ते पहुचाए थी जेको असां वटि इहो बि कोन्हे घटि में घटि हुननि जो जेको शिरको आहे हिंदुनि जो थोरो मॉडर्न त आहे न त घटि में घटि मोबाइल त रखी त न विच ते असांखे त अलाह चए थो तव्हांजो आवाज़ु कोन थो पहुचे हाणे इन खां पोइ अचूं था आहे त पोइ थो अचे अल हयुल क़यूम
हय्युल क़य्यूम जी माना आहे, हय्यू माना ज़िंदा आहे, क़य्यूम माना पावर में आहे। मिसाल तौर को सदर लही वियो आहे, त हाणे उहो जेको सदर लही वियो आहे जहिड़ो त आहे पर पावर कोन्हेसि को, या हिकिड़ो चीफ ऑफ आर्मी जेको आहे उहो रिटायर थी थो वञे त ज़िंदा त आहे पर पावर कोन्हेसि को, त हय्यू क़य्यूम माना ज़िंदा बि आहे पावर बि अथसि। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो व तवक्कल अलल हय्य, तव्हां भरोसो रखो उन ज़िंदा ते, अल्लज़ी ला यमूत, जो उनखे मौत कोन्हे को, व सब्बिह बिहम्दिही, ऐं हुनजी तारीफ़ कयो, हुनजो हम्द कयो, व कफ़ा बिही बि ज़ुनूब इबादी ख़बीरा, ऐं हू त पंहिंजे ॿानहनि जे हर गुनाह खे ॼाणे थो, इहो काफ़ी आहे। व अनितिल वुजूह, ऐं पंहिंजे चेहरनि खे झुकायो, लिल हय्यिल क़य्यूम, उहो अल्लाह जेको न सिर्फ़ु ज़िंदा आहे पर पावर में आहे। वक़द ख़ाब मन हमल ज़ुल्मा, ऐं जंहिं शिरक कयो उहो तबाह थी वेंदो। उन खां पोइ अचे थो आयतुल कुर्सी में ला ताख़ुज़ू सिनतूं वला नौम, माना अलाह ताला खे न निंड थो करे, न हुनखे निंड जी झुटको थो अचे। हे जेको आख़िर हे जेके अखर अचनि था न, इन जी हिकिड़ी हिस्टोरिकल माना आहे। अॼु बि जेके आहिनि से मां इन में नेशनल जागराई में पढ़ियो त पोर्चुगाल जे ॻोठनि में अञा बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके जॾहिं ॿनीअ में ॿिज विझंदा आहिनि त 15 ॾींहं दुहिल वॼाईंदा आहिनि, जेसि ताईं उहो सलो ॿाहिरि न निकिरे। त हिन वञी पुछो हिन नेशनल जाग्राफी वारे खे त तव्हां दुहिल छो था यको ॾींहं राति वॼायो? चई इन लाइ त हे जेको अलाह आहे, जेको बि हुनजो अलाह आहे, किथे निंड न अची वञेसि या निंड जो झुटको ईंदो त शैतान न विथी कढी असांजा ॿिज ख़राबु करे वेंदो। त इहो जेको इहे हिन जा हिस्टोरिकल आहिनि, तंहिंजे करे अचे थो अलाह खे न ऊंघ थी अचे उर्दूअ में, या निंड जो झुटको कोन थो, न को सुम्हे थो। छो त जेकॾहिं अलाह सुम्ही पवे त हे जेका धरती ऐं सिज चंड जी हवा में बीठा, न का रसी ॿधल अथनि, न का ॾाकण लॻल अथनि, न को कुंडो अथनि, इनखे केरु रोकींदो? इहा ई ॻाल्हि क़ुर में थो चए, इन अलाह युम्सिक समावात वल, माना अलाह ई आहे जेको हिनखे झलियो बीठो हवा में, ऐं अन तज़ूला त हेठि किरी न पवनि। वलैन ज़ालता, पर जेकॾहिं अलाह चए थो मां छॾे ॾियां न, इन अमसकहुमा मिन अहदिन मिन बादी, त पोइ केरु आहे जेको हिनखे झले ॾे? ऐं त चवां थो टेबल खणी मथां मुंहिंजे उछलाईंदा त मां त किरी पवंदुसि, इन खे ई मां रोके कोन थो सघां त हेॾे वॾो हेॾे ज़मीन खे या चंडनि खे तारनि खे ऐं सिज खे केरु रोकींदो? इहो ई थो चवे। त जेकॾहिं इहो अचे थो अलाह चए थो मां छॾियां, त आहे को तव्हां में जो हिनखे झलींदो? इन्नहू कान हलीमन गफ़ूर आहे, अलाह ताला जेको गफ़ूर रहीम आहे। अॻिते अचे थो आयतल कुर्सी में लहू मा फिस समावात व मा फिल अर्द, माना त इन ॾाढी मज़ेदार आहे। चए थो सॼी प्रॉपर्टी ज़मीन आसमान अलाह जी आहे, हे ॿिज अलाह जा, दरिया अलाह जा, हर शइ अलाह जी। हाणे सुवाल थो पैदा थिए त जेका शइ प्रॉपर्टी अलाह जी आहे, अलाह खां सवाइ ॿियो तव्हांखे कीअं थो ॾेई सघे? तव्हां ॿिए खां कीअं था घुरो? ॿिए दर ते कीअं था वञी घुरो? पराई शइ तव्हांखे हू कीअं ॾींदा जेका हुनजा मालिक ई कोन्हनि खे? पाण थो चए त लहू मा फिस समावात व मा फिल अर्द। तंहिंजे करे अलाह साईं सम्झाए थो सूरह, चए थो इन मा ताबदून मिन दूनिल्लाह औसाना, चए थो अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, हक़ीक़त में इहे के मूर्तियूं आहिनि। व तख़लुकून इफ़्का, तव्हां इहो कूड़ ठाहियो आहे, मूर्तियूं बि आहिनि या हिते आहिनि ई कोन। इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे बि तव्हां सॼो था, जंहिंजी इबादत कयो था, ला यमलिकून लकुम रिज़्क़न, अलाह चए थो उन्हनि जी हथ में तव्हांजो रिज़्क़ आहे ई कोन्हे, या प्रॉपर्टी उन्हनि जी न आहे। ला यमलिकून लकुम रिज़्क़ा, उहे तव्हांजे रिज़्क़ जी पावर ई रखनि ई कोन था तव्हांखे ॾियण जो। फ़ब्तगू इंदल्लाह रिज़्क़, अलाह खां घुरो रिज़्क़, वअब्दू, सिर्फ़ु उन जी इबादत कयो, वश्कुरू, ॾह वरी शुकुर बि उन जो कयो। इलैहि तुरजऊन, चए थो ईंदव मोटी त मार्कूं अलाह तव्हांखे ॾींदो, अलाह वटि तव्हांखे मोटी अचिणो आहे। तंहिंजे करे अलाह साईं वरी पुछे थो, कुल अरैतुम शुरकाकुमुल लज़ी तदऊन मिन दूनिल्लाह, चए थो अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, अरूनी, चए थो मूंखे ॾेखारियो भला, माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, त ज़मीन में हुनजी कहिड़ी प्रॉपर्टी, हुननि कहिड़ी शइ ठाही आहे, मखु ठाही आहे, मच्छर ठाहियो आहे, या को पहाड़ ठाहियो आहे, को वण ठाहियो, माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, हुन ज़मीन में कहिड़ी शइ ठाही आहे जिन खे तव्हां सॼो था। अम लहुम शिरकुन फी समावात, छा आसमान में पार्टनरशिप अथनि मूंसां? अलाह पुछे थो। जे तव्हां चओ था त मुंहिंजा पार्टनर आहिनि, पोइ त हुनखे हक़ आहे त तव्हांखे ॾियनि। अम आतईनाहू किताबनि, छा फ़हुम अला बईनतिन मिनू, किताबनि माना अलाह चए थो छा मुंहिंजी हुननि सां का एग्रीमेंट आहे जंहिंजे करे हू हक़ ते आहिनि त साईं हे चंड तुंहिंजो आहे, हीउ अलाह साईं चंड मां थो ठाहियां, हे तारो तुंहिंजो त हीउ मां ॿियो तारो मां थो ठाहियां, त चए थो का अहिड़ी एग्रीमेंट आहे? जेकॾहिं अहिड़ी एग्रीमेंट हूंदी त पोइ छा थींदो? ॿी जाइ ते क़ुर में अलाह चए थो जेकॾहिं इहे हिननि जा मालिक हुजनि त कॾहिं कावड़ जी चवंदा त साईं हाणे मां तोसां कोन थो ठाहियां, मां पंहिंजो चंड खणी थो वञा त चंड निकिरे ई कोन। अचे थो बेवकूफ़ थिया भल ई याद ज़ालिमून बादुम बादन इला गुरूरा, इहे ज़ालिम आहिनि,
मुशिरक शिरक ॾोकड़नि कमाइण लाइ हिक ॿिए खे धोखा था ॾियनि, माण्हुनि खे गुमराह था कनि। त इन करे शाह लतीफ़ फरमाए थो, उहो तर्जुमो थो करे, कफ़ा बिल्लाह माना अलाह हर ॻाल्हि में तव्हांजे लाइ काफ़ी आहे। चए थो शाह लतीफ़, सोई राह रद्द करे सोई रहनुमा, तो इज़ मन तशा व तो ज़िल मन तशा। उहो ई आहे जेको रहनुमा, उहो ई राह रद्द करे जंहिंखे इज़त ॾिए, जंहिंखे ज़लील ॾिए। हलूं था वरी आयतल कुर्सीअ ते। चए थो मन ज़ल लज़ी यशफ़ा इंदहु इल्ला बिइज़्न। चए थो मालिक तमामु चयो त साईं रिज़ल्ट आहे उनजे जंहिंखे मां इजाज़त ॾियां। माना केर बि उथी, को बि नबी, को बि रसूल अची ईअं कोन चवंदो साईं छॾे हिनखे, हे त मां सुञाणो छॾे, ईअं कोन थींदो। उन जो अलाह ताला फ़ाइल ॾिसी पोइ इजाज़तूं ॾींदो, नबियुनि खे ॾींदो, वलियुनि खे ॾींदो त बाबा हिन में तव्हां जेकॾहिं तव्हांखे ख़ुशि करण लाइ मां चवां थो त हिनखे तव्हां छॾ छूट करणु चाहियो त मूंखे ॿुधायो। रोज़ो शफ़ात कंदो, क़ुर शफ़ात कंदो। तंहिंजे करे शफ़ात आख़िर जो हथियार आहे। इहा अपील फ़ैसिले खे चेंज करण लाइ इहा अपील उहो शख़्स पाण न कंदो, पर ॿियो को जन्नती अलाह जे इजाज़त सां कंदो। इन खे शफ़ात चइबी आहे। अलाह ताला फरमाए थो, वला यमलिकु लज़ीन यदउन मिन दूनी शफ़ात। अलाह फरमाए थो त जिन खे तव्हां सॼो था उन्हनि खे शफ़ात जो बि पावर कोन्हे अलाह खां सवाइ। इल्ला मन शहिद बिल हक़ हुम यालमू, बाक़ी जंहिंखे अलाह इजाज़त ॾिए ऐं उन्हनि खे जेको सो पोइ ख़बर पइजी वेंदी त शफ़ात अलाह असांखे इजाज़त ॾिनी आहे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िर भलीकार सूरत असां आयतल कुर्सी जी कई पे माना। हाणे अचे थो त जेका दुआ ऐं इस्तग़फ़ार आहे, तौबा, इहे हिन दुनिया जे हथियार आहिनि, आख़िरत में न हलंदा। क़ुर चए थो वलैसत तौबतु लिल्लज़ीन यअमलून सय्यअत। चए थो इन जी तौबा क़बूल न थींदी जेके बुरायूं कनि था। हता इज़ा, कॾहिं उहो तौबा था कनि, हता इज़ा हज़र अहदमुल मौत, हाणे मरणु वेझो थो अचनि पोइ था चवनि तौबा तौबा। काल इनी तुब्तुला, चवनि हाणे असीं तौबा कयूं था। चए थो इहा मां तौबा क़बूल कोन कंदुसि। हाणे कयो जॾहिं तव्हां सिहत सां आहियो। छो त मौत जो जेके बाक़ी 2-3 कलाक बचंदा आहिनि त पोइ फ़रिश्ता हुनखे नज़र अची वेंदा आहिनि त साहु कढणु अचनि था, ईंदा हुननि खे नज़र, पोइ ओॾी महिल वठी था तौबा तौबा कनि त अलाह चए थो इहो क़बूल कोन थींदो। त इहे जेके तौबा थी इस्तग़फ़ार इहे हिन दुनिया में करणु, आख़िरत में कमु कोन ईंदा। अचे थो वरी अचूं था जेको आहे सो इन ते यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हुम, माना अलाह ताला इंसान जो अॻियां पोयां सभु ॼाणे थो। हुन वटि सॼो नॉलेज आहे, मुस्तक़बिल जो, माज़ीअ जो, हाल जो। वला युहीतून बिशैइन में इल्मिही इल्ला बिमा शा, अलाह खां सवाइ इहा इंफॉर्मेशन त अॻिते छा थींदो कंहिं वटि कान्हे सवाइ उन्हीअ ज़रिए जे जेको अलाह ताला कंहिं नबीअ खे कंहिं रसूल खे एडवांस में ॾसे। मिसाल तौरु क़ुर में अचे थो कुल ला यालम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां ॿुधायो पंहिंजे माण्हुनि खे ला यालम मन फिस समावात वल अर्दिल ग़ैब, ज़मीन इल्लल्लाह, अलाह खां सवाइ ज़मीन आसमान में जेका बि शइ आहे उनखे ग़ैब जी ख़बर कान्हे सुभाणे छा थींदो। बल्कि इन्हनि खे इहा बि ख़बर न आहे त वमा यशरून अय्यान युबसून, जेके मरी विया आहिनि उन्हनि खे इहा बि ख़बर न आहे त कॾहिं उथंदासीं या अलाह ताला कॾहिं असांजे रूहनि खे वापसि क़बर में मोकिलींदो, क़यामत कॾहिं ॾींदी। अलाह चए थो इहा बि इंफॉर्मेशन कंहिं वटि कान्हे। अलाह चए थो तंहिंजे करे योम यजमल्लाहु रुसुल, जॾहिं क़यामत जे ॾींहं ते अलाह ताला रसूल सभिनी खे गॾु कंदो। फ़यक़ूल माज़ा उजिब, तुम पुछंदा ॾियो ख़बर तव्हांखे तव्हांजी उम्मत कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो, त चवंदा कालू ला इल्म लना इन्नक अंतल अल्लामुल ग़ुयूब, साईं असां त हितां दुनिया मां हलिया वियासीं, पोइ जी असांखे ख़बर कान्हे, इहो इल्मु रुॻो तो वटि आहे जो तूं अल्लामुल ग़ुयूब आहीं। माना उहे बि चवंदा त असांखे ख़बर न आहे त पोयां छा थियो। मिसाल तौरु यूनुस अलैहिस्सलाम आहे, हे आयत आहे त मां माना थो कयां त जेको सो उहो रसूलनि मां हो, पोइ छा आहे त वञी ॿेड़ीअ में वेठो, भरियल ॿेड़ीअ में, फसाहम, पोइ माना हुनखे कुणो विधनि, छो त वज़न वधी वियो ॿेड़ीअ जो, ऐं हलियो वियो ऐं मच्छीअ जे पेट में वियो। हाणे ॿुधाए जेकॾहिं हीउ अलाह जे रसूल खे एडवांस में ख़बर हुजे हा त मां मूंखे कुणे में मां निकिरंदुसि ऐं मूंखे उछलाईंदा मच्छीअ जे पेट में ईंदुसि, त उन ॿेड़ीअ में कोन वेहां, चई बाबा तव्हां हलो मां पोईअ में थो वेहां, माना हिन वटि ग़ैब जो इल्मु कोन हो। वरी अचो हे जेको आहे सो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम,
हुनजे पुट यूसुफ अलैहिस्सलाम खे भाउर खणी विया आहिनि, वञी खूह में विझी आयसि। हाणे जेको आहे सो उते हुन खूह में तो अलाह चए ओहैना इलैहि लतुनब्बि अन्नहुम बिअम्रिहिम हाज़ा वहुम ला यशऊन। उन ॿार खे जेको हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वही आई अथसि, चएसि थो त अलाह तो चवे त घबराइजांइ न, तूं बची वेंदे ऐं हे साॻो तूं पंहिंजे उन्हनि भाउरनि खे शर्मिंदो कंदे पर हुननि खे ख़बर कान पवंदी। माना तूं बची बि वेंदे, तोखे अहिड़ी पोज़ीशन मिलंदी तुंहिंजे आॾो अचे शर्मिंदा थींदा, तो चवंदे न मां बची वियो आहियां। ऐं वरी उहो उनजो जेको सो कुकड़ या कंहिं जानवर जो खून हुन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीज़ ते हणी ऐं वञनि था हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे चवंदा त तुंहिंजे पुट खे बगड़ खाइयो। जे हुन वटि इल्म जो ग़ैब हुजे हा त चए हा कूड़ था हणो, हलो हुते किलोमीटर ते मुंहिंजो पुटु खूह में पियो, हलो त कढूंसि, न कयईं, हुनखे कोन ई ख़बर। तंहिंजे करे इहा अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो तव्हां ऐलान कयो। चईनि छा थो चईनि, कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़उ वला ज़रा, चई आउं बि पंहिंजे नफ़े नुक़सान जो पाण मालिक न आहियां इला माशा अल्लाह, बाक़ी जेको अलाह चाहे। अलाह त नबी साईं जे शान खे ऊचो करे छॾिया, पर चए थो इहो सॼो शान ऊचो अलाह कयो आहे, मुंहिंजे हथ में कोन हो। वलो कुंत आलमुल ग़ैब, बाक़ी जेकॾहिं मूंखे इहा ख़बर इल्मु हुजे हा त सुभाणे छा थींदो, लस्तक्सरतु मिनल ख़ैर, त मां ख़ैर ई गॾु कयां, मां ताइफ़ बि न वञा जिते मूंखे पथर लॻा। मूं वटि आया मूंखे चयूं त असांखे हाफ़िज़ ॾियो त असीं मुस्लमान था थियूं, उन्हनि खे वञी क़ुर पढ़ायूं। 70 हाफ़िज़ कढी ॾिनई, मदीने खां ॿाहिरि वञी खे खून करे छॾियऊं, क़तलु करे छॾियऊं। जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर हुजे हा त मारणु आया आहिनि हिननि खे, त कोन ॾियणा। त चए थो त आउं त जेको आहे सो वमा मसनीअ सू, जेकॾहिं मूंखे एडवांस जी ख़बर पए त सुभाणे छा थींदो त मूंखे तकलीफ़ न अचे हा का बि, मां त तव्हांखे ॾेॾारींदड़ ख़ुशख़बरी ॾींदड़ मोमिननि लाइ आहियां। अॻिते अचे थो वसिअ कुर्सियु समावात वल अर्द, अलाह जी कुर्सी ज़मीन आसमान ते वसी थियल आहे, माना पावर सॼो अथसि। ओ मख खां वठी वेंदे समुंडनि ताईं हर शइ जेका आहे सा अलाह पंहिंजे पावर में रखी आहे। वसिअ कुर्सियूं माना हुनजी कुर्सी माना पावर छांयल आहे। वला यऊदो हिफ़्ज़ुमा, माना अथसि इन जी त हू थकिजे बि कोन थो न, माना ईअं खणी चइजे त अलाह साईं थकिजी थो पवे, हे बि हलाए हो, हे जो शिरक करण वारा चवनि छा था, मके जा मुशिरक छा छा चवनि पिया त हिकिड़ो अलाह सभु कमु कंदो, इहा त अजीब ॻाल्हि आहे। माना अलाह सुम्हंदो बि कोन, निंड बि कोन कंदो, थकिजी पवंदो, हुनजो कमु करे, हुनजो ॿुधे, पाण छा थो चवे त वसिअ कुर्सी समावात वल अर्द, हुनजी पावर कुर्सी ज़मीन आसमान ते छांयल आहे। वला यऊदहु हिफ़्ज़ुहुमा, हू थकिजे ई कोन थो उन्हनि खे संभालींदे, उन्हनि खे हलाईंदे, सिज खे ज़मीन खे फेराइण में, हवाउनि खे हलाइण में, ऐं दरियाहनि खे वहाइण में। वहुवल अलीयुल अज़ीम, अलाह जी टेक्नोलॉजी तमामु अज़ीम आहे, बल्कि अलाह वटि त एॾी अज़ीम टेक्नोलॉजी आहे जो अलाह खे न को अटो थो ॻोहिणो पए, न को मिटी ॻोहिणी थी पए, बल्कि इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन, जॾहिं बि अलाह साईं कंहिं शइ जो इरादो करे थो ऐं यकूल लहू कुन फयकून, त चवे थो फलाणी शइ थी पए त थी पवे, ऑटोमेटिकली थी पवे। जे अलाह चवे त तूं बकरी थी पए त बकरी पैदा थी पवे, उनखे तकलीफ़ ई करण जी कान्हे, त माना अलाह जो सिस्टम ऑटोमेटिक आहे, तंहिंजे करे हू थकिजे कोन थो। तंहिंजे करे आख़िर में अचे थो आयतल कुर्सी पूरी थी, उनजा पोयूं ॿ आयतूं बि ज़रूरु, ला इकराह फ़िद्दीन। हाणे चए थो हेॾो तव्हां क़ुर ॿुधो, अलाह जो पावर ॿुधव, पोइ छा तव्हां इन खां पोइ बि जेकॾहिं तव्हां शिरक न छॾींदव, इन खां पोइ बि तव्हां आयतल कुर्सीअ ते न हलंदव, त पोइ तव्हांखे डंडा त केरु कोन हणंदो हिन दुनिया में। ला इकराह फ़िद्दीन, दीन में का ज़बरदस्ती कान्हे का, कंहिंखे बि ज़ोरीअ मुस्लमान कोन कबो, ऐं कंहिं बि मुशिरक खे ज़ोरी जेको आहे सो शिरक कोन छॾाइबो। छो कद तबैन रुश्द मिनल ग़ई, जेका नेकी ऐं बुराई आहे हिन क़ुर में ज़ाहिर थी वई आहे। ॿई जेका पहलू हिन में अलाह ॾेई छॾिया आहिनि। हाणे केरु माना न कंदो त संदसि ॾोह संदसि आहे। फमन यकफुर बितागूत, ऐं जेको इहो शैताननि खे ऐं शैतानी लश्कर जेके इंसाननि में आहिनि, जेके माण्हुनि खे शिरक कराइनि था, गुमराह कनि था, जे इन्हनि खां बचंदो, व युमिन बिल्लाह, ऐं अलाह ते ईमान आणींदो, फ़क़द इस्तमसक बिउर्वतुल वुस्का, त ईअं सम्झो त हुन हिकिड़ी मज़बूत रसी पकड़ी आहे, लन फिसाम लहा, इहा रसी कान टुटंदी। वल्लाहु समीउन अलीम, अलाह ॿुधे बि थो ऐं ॼाणे थो। जॾहिं ॿुधे थो त तव्हां हुन खां घुरो त ज़रूरु तव्हांजो कमु कंदो। अलाह वलियुल लज़ीन आमनू, अलाह यार आहे, दोस्ती अथसि। तव्हांखे वलीउल्लाह खपे न, अलाह वलियुल लज़ीन आमनू, अलाह दोस्त आहे ईमान वारनि जो। न सिर्फ़ु उन्हनि जूं दुआऊं ॿुधी उन्हनि ते कमु करे थो, न सिर्फ़ु एतिरो भले हुनखे मौक़िया ॾिए थो, छाजे युख़रिजहुम मिन ज़ुल्मात इला नूर, त जीअं गुमराहीअ मां नूर जे तरफ़ अचनि। इन जा मौक़िया थो क्रिएट करे, अहिड़ा क़ुर ॾेई, अहिड़ा दर्स ॾेई। वल्लज़ीन कफ़रू, पर जेके इहे नथा मञनि, ओलियाहुम तागूत, इहे शैतान जा यार आहिनि, इहे शैतान जा यार आहिनि ऐं शैतानी इंसाननि जा यार आहिनि।
युख़रिजून मिन नूर अल ज़ुल्मात, ऐं इन्हनि जो कमु छा आहे त तव्हांखे हिन नूर खां परे करे, हे नूर क़ुर जो नूर आहे न, तव्हांखे करे अंधेरे में खणी था वञनि। हणी पॉइंटूं तव्हांखे हिन क़ुर खां दूरि कंदा, बाबा माना करणु न करणु तुंहिंजो कमु कोन्हे को। पोइ छा थींदो, नतीजो थींदो त उलाइक असाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून। पोइ इहे जे इन्हनि जे हथे चढ़ी विया, पोइ त इहे जहनमी आहिनि ऐं उतां निकिरंदा कॾहिं बि कोन्हे। जेको धोखा था ॾियनि त साईं 2-3 साल रही निकिरी ईंदासीं, इहे ईसाई ऐं यहूदी था चवनि। अलाह असांखे चयो आहे त हुम फ़ीहा ख़ालिदून, निकिरंदा कोन। तंहिंजे करे अलाह ताला चवे थो त अनीबू इला रब्बिकुम, तंहिंजे करे हाणे देरि न कयो, रमज़ान जो महीनो आहे, रब ॾे मोट खाओ, मोटो रब ॾे, व असलिमू, ऐं उन जी हर ॻाल्हि ते यकीन कयो, मई क़बुल उन खां अॻु, ऐं यातियकुमुल अज़ाब सुम्म ला तुंसिरो, मौत अची वञेव ऐं पोइ तव्हांजी केरु मदद बि न करे। तंहिंजे करे अलाह ताला चए थो आसान तरीक़ो कहिड़ो आहे, वतबियू अहसन मा उनज़िल इलैकुम, हे जेको अहसन बहितरीन शइ जेका मूं नाज़ुल कई आहे तव्हांजे तरफ़, इन्हीअ ते हलो, माना कयो, ऐं माना कंदव तव्हांजे दिलि में सुकून रूह ईंदो, ॿुधंदव ही मिन रब्बिकुम, हे तव्हांजे रब जे तरफ़ां जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, मिन क़बिल उन खां अॻु, ऐं यातियकुम अज़ाब बग़दतन, ओचितो मौत अची वञेव, व अंतुम ला तशउरून, तव्हांखे ख़बर बि कान पए त हींअर कलाक या 5 मिंट खां पोइ मरी में साहु निकिरंदो। ऐं जॾहिं साहु निकिरी वञंदव पोइ वरी निहारे उते चवंदव, छा चवंदव, अंतकूल नफ़्सुन, पोइ वरी तव्हां इन अफ़सोस सां चवंदो या हसरत आहे, हाय मूंखे वॾी हसरत आहे, अला मां फर्रतु फ़ी जंबिल्लाह, मां अलाह जे मामले में वॾी ज़्यादती करे छॾी, व इन कुंत लिमिन साख़िरीन, ऐं त इन ते मश्करी कंदो हुउसि, मां सम्झंदो हुउसि त इहे जेको हे सभु ॻाल्हियूं मोलियूं था कनि इहे ईअं न आहिनि, मां वॾो सियाणो आहियां ऐं दुनिया में वॾो कामयाबु आहियां। ऐं या वरी उते मरण खां पोइ चओ औ तकूल, या उते वरी ईअं चओ लव अन अल्लाह हदानी लकुंतु मिनल मुत्तकीन, वरी हिते चयोसीं मुंहिंजो कहिड़ो ॾोह, अलाह जो ॾोह आहे न, मूंखे हिदायत ॾियां त मां मुत्तकीन मां थी वियो, माना हणो ॾोह अलाह ते, चए थो तव्हां वरी मूं ते ॾोह हणंदव। औ तकूल हीन तरल अज़ाब, या वरी उते जॾहिं अज़ाब में पादर लॻंदा, गटर जो पाणी पीआरींदा, बाहियूं में विझंदा, पोइ ओॾी महिल वरी ॾिसी अज़ाब चओ लव अनली करतन, जेकॾहिं मूंखे अलाह सां हिकिड़ो सेकंड चांस ॾींदो, फ़अकून मिनल मुहसिनीन, त पोइ मां वाइदो थो कयां त मां ॾाढा भला वञी कमु कयां। चयो इहे कुझु कम कोन थींदा, जेको कुझु करिणो अथव हाणे तव्हां कयो, छो त पोइ जो तव्हांखे टाइम कोन्हे को। इहो ई आहे हिन प्रोग्राम जो मक़सदु, इहो ई आहे हिन क़ुर तव्हां ताईं पहुचाइण जो मक़सदु, की तव्हां सम्झ इख़्तियार कयो, अलाह जे क़ुर ते हलो, इहे ठगनि जे चवण ते न लॻो। ठग केरु आहिनि? इहे उलमासू आहिनि जेके आधा देग में आधा जेब में, तव्हांखां ॾोकड़ वठंदा, अधु खीसे में अधु देग में, चवंदा देगियूं था चढ़ियूं। जेको इस्लाम में जेको ही रमज़ान में तव्हां क़ुर खे सम्झो, ऐं जिथे तरावियूं थियनि थियूं तर्जुमे वारियूं, हिते 3 जायुनि ते उर्दू में थियनि थियूं, 2 जायुनि ते, इन में शामिलु थियो। ख़वातीन खे वठी अचो जे घर में माना नथा करे सघो। अलाह ताला खां मां दुआ थो कयां त अलाह साईं असांखे जेको आहे सो इहे सम्झ अता फ़रमाए, हिन प्यारे क़ुर ते ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन या रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलामु अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।